जाम नवाज़ अली बरौण वेझो ॻोठ खान संजराणी जो रहवासी रमेश कुमार वल्द नीलो कोहली जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ संदसि ज़ाल ऐं ॿ ॿार प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे जाम नवाज़ अली खां मीर इरशाद अली। जी मीर इरशाद, छा तफ़सीलन अपडेट कजो। हाँ जी नौशीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरुण वेझो ॻोठ खान संजराणी जे रहवासी रमेश कुमार वल्द नीलू कोहली जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ संदसि ज़ाल ॿ ॿारनि जी माउ ॿेराणी पहुची मीडिया आगाह चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु हर रोज़ु शराब में धुत थी मूं ते वहशियाणो तशदद कंदो आहे ऐं रात जो गैर मर्द घर में आणे वरी मूं ते कूड़ा इल्ज़ाम ॾेई मूंखे मारींदो पिणु आहे। गुज़िरियल ॾींहुं मूंखे मारण लाइ बाग़ में वठी कुआड़ी सां मारण जी पूरी कोशिशि कई, पर मां भॼी पंहिंजी जान बचाई आहे। बाद में घर बि अची मूंखे मारण लाइ गोटा पिणु ॾिना अथसि, पोइ पाड़े वारनि अची मुंहिंजी जान बचाई आहे ऐं कपिड़ा फाड़े मूंखे धिका ॾेई आधी राति जो घरां पिणु कढे छॾियो अथसि ऐं मुंहिंजूं ॿ न्याणियूं मूंखां खसियूं वियूं आहिनि। हिन हितां जे वस वारनि समेत SSP सागर खां इंसाफ़ जी घुर कई आहे त ख़ुदा राम सां इंसाफ़ कयो वञे ऐं मां हाणे तलाक वठणु चाहियां थी ऐं मुंहिंजा ॿार मूंखे वापसि वठी ॾिना वञनि। जी